असां टावर मार्केट घुमने गर्मी बाय बाय दिस कॉल्ड शोरमो बन रहा है एंटर द गेट असां जो अञा ऑर्डर खुटल आहे ओहो अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छा हाल आखिर खुश तबियत सही तो उम्मीद कयां सब ठीक होंदा खिरन रहंदा भाईजान अॼु असां तव्हांखे घुमाइण वारा आहियूं टावर मार्केट उते जा मनाज़िर ऐं रेशम गली ऐं असांजे सौट पहिरीं प्यारे ज़मीर कमराणी था भाईजान छा हाल आखिर खुश तबियत सही आहे सफ़ा गर्मी आहे न टावर मार्केट में गर्मी जो मज़ो ॾेखार अल्लाह अकबर घणी ड्रैग घणी ड्रैग न कया हुआ ईअं त बुसट ऐं पंध कीअं रुलबो आहे न न असांजे लाइ जेको घर में भाईजान असां टावर मार्केट घुमने गर्मी है बिल्कुल गर्मी है माजिद भाई गर्मी कोने तमाम प्यारी मौसम है गर्मी कोने तमाम प्यारी एकड़ा सबूत रे पुठी आली है यार ना याली पुठी आली है टावर मार्केट घुमौंदा पिया कुछ रेट टच कयान कुछ कयूं वरी वधूं चलो फाइनली भाईजान असांजो रक्षो अची वियो टावर मार्केट मां निकिरी आयासीं हाणे वरी पाण वेंदासीं रेशम गली दिस इज ज़मीर सलाम वालेकुम गर्मी खणो तो सही मूंखे फिरा बाबा हाणे रेशम गली गर्मी जो मज़ो वठणो वरी गर्मी चलो संगत फाइनली असां पंहिंजो टावर मार्केट में मोटियासीं तव्हांखे न ॿुधायासीं हुन खां बाद में फ्रेश थियासीं निरतासीं सिंतासीं सम्झो था तो हाणे वञूं था वरी किथे था वञूं भाऊ किथे शहर वरी वञूं था भाऊ स्टोर जो सामान खणण हैदराबाद जा व्यू था ॾिसी सघो था भाईजान वीचार ॾिसो हाणे हिते अची पुॻो आहे हिन अधे वटि कमु कंदो आहे भाऊ घणा पैसा वठंदा हवा जा असांजी हवा सो एक्सपेंसिव आहे सही वञो सही न चए थपड़ू जेका आई ॾियण बि जीअं मां टमाटो न त बे थधो खुले ई न थोए कीअं मिलंदो हा ॿुधाई अमीर अरे फाटी न भाई टायर छोरा भाईजान जीअं त असां वरी शहर आया आहियूं घर खां बाद में वञूं था सिटीज़न शो हिकिड़े बंदे खे छॾण त भाईजान त असांजी अलविदा हैदराबाद खां अॼु वञी रहिया आहियूं वरी दादू इंशाअल्लाह वरी तव्हां मुलाक़ात थींदी असांखे वञिणो आहे रोज़गार वारा माण्हू हेठि वांदा न रिली अस्तगफिरुल्लाह तूने तो मुझे ही रोस्ट कर दिया भाई रोस्ट करूंगा ब्रोस्ट पेट्रोल भराऊं गैसिंग पेट्रोल चल रहा है हेलो जी हेलो हाथ हिला दे याद की रही महीने में कराएंगे बाय बाय
Going to go to Hyderabad. भाईजान असां वञण वारा आहियूं किथे वञण वारा आहियूं सलाम अलैकुम या शेख मगज़ के थरी वेठा हो खैर ताए बस यार गाना एड़ा बारे अल्लाह एक अख लगी तो आई वाह सही वाह इश्क में टूटे हुए लगते हो ना बाइस को कैसे देगा दादा ने किथे होने लगे तो हुकुम के लूडो ना है रो एक बारी महीने का मथे दिया करेगा के दो ना मस्त तो रहेगा लूडो अचन सांकी अचन गर्मी थी डांस करना हमारा अवेल सही करें करना जी ओके हाल सही भाईजान ना पंध ना अचे न हिते बाबा बी है न हिते तूं मां तोखे दुकान ॿुधायां थो कंद में छा भाईजान संगती असां लूडो वठण वियो लूडो अचे त असां खेॾूं होटल ते वञूं साटो ॾियऊं साटो मंसूर दादे खे ईंदो पर मंसूर दादो ई मां थींदा आहियूं न अॼु हा अॼु तूं आहीं जोड़ भाई हम फाइनली होटल ते पुॼी वियासीं अॼु असां हिकिड़ो चोथों पंजो दोस्त अहिड़ो गॾु आहे जेको वीडियो में न आहे माना चलो मां न कंहिं वीडियो में न आहे वारी मारी कंद में लगी आहिनि छा उन में तो ओके वीडियो में ॾिसंदा मूंखे नज़र लॻंदी पोइ तॾहिं वीडियो न आहे उहो माना न ईंदो वीडियो में उहो तव्हांखे कोन ॾेखारींदासीं बाक़ी असां 4 ॼणा तव्हांजे साम्हूं ईंदासीं सम्झो था न चलो भैयान फाइनली दिस इज लूडो जेको असां नओं वरितो आहे हाणे कहिड़ा केरु था विक्टर ओ यो मोहसिन दादा इहो मंसूर हिकिड़ो हमरा नथो अचे दोस्त असां वारो तव्हांखे कंध खां हेठि ॾेखारियूं था हे वेठो आहे दोस्त असांजो हथरे भाऊ हा हे दोस्त पर नथो अचे छको खेॾूं थोरो कुर्सी दे बाबा हमरा आगे भाई यार ये पाण बरांदो खटियो नहीं हिकिड़ी रांदि हाराई साईं बरांदो हारायो हिकिड़ी रांदि खटियो चलो टाइम हिकु थी वियो आहे होटल कैफे चिक चिक मंसूर दादा किथे थो हली खोलियो त मैं कोट भाऊ मिर्ची हॉट ने अरे हॉस्टल स्पाइसी हॉट पिज्जा अरे मिर्ची हॉस्टल स्पाइसी मिर्ची हॉट ने स्पाइसी लिखा है पड़े जा वन गाड़ी एट खेरा मसलो ना है मजाक तो ना पेजी मैंने और नो स्पोर्ट्स में नो हॉट स्पॉट में मिला है चेक करा ले यो नाम हां नहीं दबाए बीन के इतने अच्छी नहीं कोड मुखे रे भैया दिस इज पिज्जा हॉट एंड स्पाइसी पिज्जा हॉट एंड स्पाइसी एंड ना है दिस कॉल्ड शॉर्मा बन रहा है भैया देख सकते हैं आप एंटर द गेट ऑर्डर कयूं असांखे ऑर्डर अचे भैया पाण मौजूद आहियूं पिज़्ज़ा हॉट एंड स्पाइसी दादा हॉट एंड स्पाइसी एंड ना एंड एंड स्पाइसी हा मां अॼु माना सही तरीक़े सां पढ़ियो मां एंड चवंदुमि ॿियो ॿुधायो तव्हां वाट आर यू फीलिंग नाउ फीलिंग द वीआईपी पर अॼु असां आया जेकी मक़सद असल में असां दोस्त बिल भरणो वारो पोइ मुंहुं न ॾेखारींदो वञा वञा हिकु न चले सघियो असांजो भला क़ुर्बानी ॾियूं था
भैया ने सो रोल आया न असांजो अञा ऑर्डर खुटल आहे दादा छा जो ऑर्डर खुटल आहे अञा सिंगर अञा ॿ खुटल आहिनि 3 रोल इज़ अवेलेबल डबल पराठो आजाद खणो ट्राई कयो आई थिंक मथे सर तव्हां ट्राई कयो असांजे रिव्यू जो थोरो ॾाढो तमामु बहितरीनु आहे रोल मां तव्हां ट्राई करे ॾेखारियां ठीक है जल्दी मसलो तो ले मुंह बत्ते के दादा व्हाट आर यू फीलिंग नाउ खोलियो थोरो ओहो अच्छा यार बिस्मिल्लाह आके ताने बिजू आप ताई खारे आके वादा जियो टेस्ट हिन में आहे भाईजान हिते बीठे बीठे रोल गई थी बारिश पजी वई दिस इज बारिश बेबी तमकाए रोटी अॼु बनाने अॼु मां करारो मां वरी अदा जो नाज़रीन और ख़वातीन इतनी बारिश थी हुई आज मतलब ये ॾिसो ये हालत तो रही हालत बाज मुंह न दिखा हालत तो दिखा रहे और स्नैप बेटो तो बड़े 1 मिनट की स्नैप ये वो दर्द में शख्स है जो मुंह न तो दिखा रहे अञा क्लिप आहे वो न किले नहीं पुराने साल है बाकी मैंने पेरी है जो बाइक अरे मोड़ा रेस्टोरेंट वो किले दुआन दे यार बाइक जो स्नैप इंजो आयो है तो वो मुंजी न वो हाँ उसी को प्यार हो जाएगा ऐसे मत देख अल्लाह अकबर बड़ो बारिश आ पर वेजो करे पारी उदय भाई यो आवाज तो जको ची वेजो करे बारिश आंसू संगत बारिश में बीठा हूँ बारिश सिलो थी वई अल्लाह से पूरा हम कर त संगत जीअं त पाण राति इहो बारिश वारो सीन ॾिठो उन खां पोइ वरी तव्हां सां हाणे था मिलूं छो राति तव्हां सां न मिलियासीं छो जो मोबाइल थी वियो असांजो लो बिल्कुलु लो थी वियो इन वजह सां ऐं हाणे उथियूं टाइम बि इलाही थी वियो आहे घरे ओ हिकु दो सम्झो था न सो अॼु पाण हिते व्लॉग कयूं था ईंदा उमेद था कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में याद अस्सलाम वालेकुम लव यू ऑल